तो शायद वरी महबूब ज़ाहिरी हयात मुबारक में आया है न जो मुखे घुरायो थन उतो रोंदो रड़ियो कंदो दाहू कंदो या रसूल अल्लाह मां हाज़िर आया माचा तो पे अच्छा रोंदो दाहू कंदो फगा फरियाद कंदो मदीने शरीफ में पहुतो वा जरी मतलब मदीने में दाखिल थियो मदीने वारन के खबर पई त बिलाल आयो तो नंढड़ा बारड़ा पंजे अमड़ियुन का पुछण लगा अम्मा बिलाल तो आयो मुस्तफा जो भांगो बिलाल आयो भला मदीने वारो केडी मिलही दो महबूब जी ज़ियारत केडी मिलती हजरत बिलाल दीवाना वार मदीने जे गिठन मां ड्रोड़ंदो भजंदो सिधो हुजूर जे रोज़े अज़हर ते आयो मज़ारे अनवर ते चुम्मी ऐं महबूबन करीमन जे पाक रोज़े पाक ते पी जदो लबैक या रसूल अल्लाह मां शाम का आयो आया सोना हाणे जलवो ॾेखार न पंहिंजी ज़ियारत कराए तुझे दर्शन काने मिठा मदनी कॾहिं हिते थो वेहा कॾहिं हुते थो वेहा मन मेहर करी महबूब मिठा मन मेहर करी महबूब मिठा कॾहिं हिते थो रोआ कॾहिं हुते थो रोआ मजबूर आया तुझी मोहब्बत में घर बार बचा सब विसीरी व्या फिरी परदेसिया जी पारत थई दोस्तों बिलाल आयो पूरे मदीने में हुल पजी वियो त रसूलुल्लाह जो भांगो अॼु 6 महीनन का पोइ वरी मोटी आयो मुझा दोस्तों मदीने वारन अर्ज कयो बिलाल अज उहा भांग चई बुधा जेका लजपाल मोहम्मद जे दौर में चवंदो हुए चो सल्लल्लाहु अलैहि या ओ बिलाल अज वरी उहा भांग चो जेका दिलबर नबी जे दौर में चवंदो हुए बिलाल ज़ार ज़ार रोई चवण लगो मुखे भांग चवण जे लाइ नचो जे भांग चवा अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चई अंगुर काॾे खणा इशारो काॾे कया मुखे भांग जे लाइ नचो मुंहिंजा दोस्तो सभिनी मदीने वारनि सलाह कई त हसनैन करीमैन के चऊं उहे बिलाल के चवंदा त उन्हनि जी फरमाइश बिलाल न मोटाईंदो हसनैन के वठी आया इमाम हसन हुसैन आया ने बिलाल ठाकुर थो पाए पेशानियूं थो चुमे मुझे मुस्तफा जा गुलाब जा गुलड़ा आया हजरत इमाम हसन इमाम हुसैन था फरमाए ओ चाचा बिलाल अज उहा भांग चई बुधा जेका नाने मुहम्मद करीम जे दौर में चवंदो हुए अज कन सिकन था उन्हें भांग बुधण जे लाइ हजरत बिलाल तो चवे ओ शहजादा मां तव्हांजी फरमाइश कीअं मोटाया जो मुंहिंजो महबूब तव्हांखे कुल्हनि ते खणी घुमाईंदो हुयो हाणे जिते चओ तिथे मां बि भांग चवां चवंदा मस्जिद नबवी जे छत ते बि भांग चओ जेॾी महिल हज़रत बिलाल मस्जिद नबवी जे छत ते बीठो आहे ऐं भांग चई अल्लाहु अकबर सोज़ वारो आवाज़ जेॾी महिल मदीने जे फज़ाउन में गूंजो माण्हू घरनि मां निकिरी पिया ड्रोड़ंदा मस्जिद नबवी ॾे आया हत्ता के पर्देदार न्याणियूं कुआरियूं पर्देदार न्याणियूं उहे बि बुरका ओॾे ॿाहिरि निकिरी पियूं हुज़ूर जो दौर यादि अची वियो का अख अहिड़ी न बची जंहिंमें लुड़को न हुजे एॾो त मदीने में रोज़ थी वियो पूरी
सहाबा जी जमायत मर्द औरतों सगीर कबीर जारो कतार रोण लगा। मस्जिद नबवी मानन सा भरजी वही। बिलाल तो चले अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह। जरी मला ये लफ्ज चया थई आंगुर खयई ऐ बेहोश थी गिरी पियो बांग मुकम्मल करे न सकियो। जा दोस्तों जरी मला बिलाल इश्क में किरियो आ पर्दा हटी विया मुस्तफा जो दीदार नसीब थी वियो।